साईं विद्या सब खां पहिरियां मुझे उस्ताद बाबा फकीर नवाज़ साईं जी मेले जी तमाम सभिनी कबीले माण्हुनि ऐं उन्हनि सां मोहबत कंदड़ माण्हुनि दरगाह बुढ़ल फकीर सां रूहानी तालुक़ रखंदड़ सभिनि खे मुबारक हुजनि। हीअ जाइ ते पाण वेठा आहियूं इहा मुंहिंजे लाइ मुंहिंजी ज़िंदगीअ जो नए रंग ढंग सां जीअण जो ही जन्म भूमि है जिते मां मुझे फन जन्म वरतो इन्हनि जे उस्ताद साईं जन जे दुआउनि ऐं मोहबतनि सां उन्हनि जी शफ़क़तुनि सां ख़बर नाहे किथे नी पहुतासीं। ये उन्हनि जी करम नवाज़ी है, अल्लाह पाक जी मेहरबानी है। मूंखे निहायत ख़ुशी थी जॾहिं मूसा खान मुझे फोन करे चयो त तव्हां मेले ते अचो। सचपच त मां दिलि जे सभिनि अक़ीदनि सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िरी ॾियणु आयो आहियां। पेश ख़िदमत आहे साईं बुढ़ल साईं सरकार जी काफ़ी राग बाल पहुंच में हमारी खिदमत में पेश थो कयां। उन्हीं खां पोइ ॿियो रंग बि थींदो, लतीफ़ साईं थींदो, सचत सरमस्त बि थींदो। सूफ़ी हिकिड़ो ई फ़लसफ़ो आहे, कोई उन खां जुदा कोन्हे। सभ खां पहिरियां असांजो जंहिंजे ढोलक जी वॼाइण ते असां सिखियासीं सूफ़ी गुलाम नबी साईं जन बि वेठा आहिनि। उन्हनि खां इजाज़त ॿियनि सभिनि फ़क़ीर फ़ुक़रा ॻाइण वॼाइण वारनि खां इजाज़त। बिस्मिल्लाह। शारप
खड़े चुप क्यों? कदहि कौन थियो आसारो महिष्क कदहि कौन थियो कदहि कौन थियो आसारो तहि इश्क महबूब में तू करे सिकन से खाना महबूब में तू करे सिकन से खायो तिहां पहुंचियो मुझे पसंद शहंशाह लतीफ सलमान कहता है सूरम बने जा ओ सजन जी सांगला सूरम बने जा सूरम बनेगा सजन जी सांगला सैयद लतीफ चे उन्हल पुजाना आओ अहासी ओ सजन जी सिक्का 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 खुशता जी सिक्का 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 सजन
मोहब्बत वाली